Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. मोहनलाल शाह लतीफ़ कॉलोनी जल्दी मां के 50 लाख मोकिलो ना जेको ॿ ॾींहंनि में खपाए विधा। भाउ तुंहिंजो पैसा नथो मोकिले नथो मोकिले भाउ खे चओ न कंहिंखे चवे थो अदा भाउ खे चवां थो भाउ खे भंवरू खे चवां थो भंवरू खे चवां थो भंवरू खे चवां थो दा भंवरू खे चवां थो दा भंवरू खे पैसा मोकिल 50 लाख ना मां मरी वियो। कितने पैसे 50 लाख 50 लाख दे दो कितने दिन में दे जाएगा 2 दिन में जल्दी पहुंचायो यार जल्दी मोकिलो दा 50 लाख मोकिलो जा मां 2 ॾींहंनि में न त लाश ईंदो वे 50 लाख 2 ॾींहंनि में मोकिल तोखे कसम पुटनि जो अलाह जो कसम पुटनि जो कसम तोखे पुटनि जो कसम अबोड़े। 3 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल दहर की वासी ॿिनि पौरियतनि मां मोहनलाल जी धाड़ेलनि वीडियो जारी करे छॾी। वारिसनि खे 2 ॾींहंनि में 50 लाख रुपया भुंग न ॾियण जी सूरत में मुग़वी खे क़त्ल करण जी धमकी। वीडियो में हिकु धाड़ेल मुग़वी खे तशद्दुद जो निशानो बणाईंदे भाउ खां 50 लाख रुपया घुराइण ते ज़ोर भरे थो। मुग़वी मोहनलाल भाउ खे ॿारनि जो कसम ॾेई चवे थो त पैसा मोकिलियो न त धाड़ेल मुंहिंजो लाश मोकिलींदा। ॿियो मुग़वी ताराचंद बि धाड़ेलनि जे चंबे में क़ैद। घोटकी पुलिस ॿिन्ही मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ हेल ताईं कख भञी बीणो करे नाहे सघी। मुग़वी ऐं संदन वारिस अज़ियतुनि में मुब्तला। तव्हांजे बाबा को हाणे धाड़ेल 50 लाख घुरनि था हुनखे कुटनि था पिया। कुटनि था कुटे छा जी पुछंदा आहिनि 50 लाख ॾियो पोइ छॾींदासीं 50 लाख कोन्हे असां ग़रीब माण्हू। तव्हां छा कंदा आहियो तव्हांजो बाबू छा कंदो आहे असांजी पीउ कंड कंदो आहे। अच्छा जी छा थींदो आहे तव्हांजो मुंहुं मां पीउ आहे हाणे त उहो धाड़ेलनि वटि आहे। गंढ कंदो आहे असां कुझु कोन्हे हाणे अहिड़ो ज़ुल्म असां छो कयो आहे न असां कहिड़ी दुश्मनी आहे असां पंहिंजी रोज़ी में पूरा असां कुझु ॾिसो अथई असां कुझु कोन्हे 50 लाख असां 50 रुपयो ई कोन्हे असां हाणे सॼो ॾींहुं मज़ूरी कंदा आहियूं असां अटो के रोज़ वठी ईंदा आहियूं किलो जेको पचाईंदा कंदा आहियूं असां 50 लाख असां काॾूं भरींदा असां पाण विकूं त 50 लाख कोई न मिलंदो। घोटकी जे कचे में धाड़ेलनि वटि क़ैद पौरियत मोहनलाल ते तशद्दुद वारी वीडियो साम्हूं अचण बाद संदसि घर में कोहराम मतल। मुग़वी जूं न्याणियूं मासूम पुट ऐं भाउ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे लुड़क लाड़ींदा रहिया। संदन चवणु आहे त हू ग़रीब आहिनि 1 किलो अटो वठी पेट गुज़र कंदा आहिनि। धाड़ेलनि 50 लाख रुपया घुरिया आहिनि पाण खे विकिरो बि कयूं त एॾी रक़म जमा न करे सघंदासीं। सिंध सरकार ऐं SSP घोटकी खे नोटिस वठी मुग़वी खे फौरी तौरु बाज़ियाब कराइण जी अपील। हुकूमत हुदैबिया पेपर मिल्स केस जी नए से जांच कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त लाॻापियल इदारनि खे केस जी नए से जांच शुरू करण जी हिदायत कई वई आहे। हुदैबिया केस शरीफ़ ख़ानदान जी करप्शन जो सभ खां वॾो स्कैंडल आहे। नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ मुख्य जवाबदार जी हैसियत रखनि था। जेको तरीक़ो हुदैबिया में पैसा ॿाहिरि मोकिलण जो इस्तेमालु थियो उहो तरीक़ो बाद में हर मामले में इख्तियार कयो वियो। हुदैबिया केस खे अंजाम ताईं पहुचाइण तमामु अहम आहे। हुदैबिया केस जी नए से जांच जो हुक्म ॾेई इमरान ख़ान तस्लीम कयो आहे त शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ समूरा केस कूड़ा हुआ। नवाज़ लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान जी गैर क़ानूनी टीम अटे खंड बिजली गैस LNG दवाउनि जी चोरी ते का ब्रीफिंग ॾिनी। हुकूमत जी गैर क़ानूनी टीम इहो छो नथी ॿुधाए त सुप्रीम कोर्ट हुदैबिया रेफरेंस खे क़ानूनी तौरु ख़तमु करे चुकी आहे। महांगाई बेरोज़गारी ऐं मुआशी तबाही ते ध्यानु ॾियो आवाम जे सब्र खे वधीक न ललकारियो। हुकूमत पारां FATF जा शर्त पूरा करण लाइ नवां इदारा क़ाइमु करण जो फ़ैसिलो। नवां इदारा मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दनि जी माली मदद रोकण जो कमु कंदा। उहे इदारा NAB, FIA, FBR, NACTA, AMF ऐं सूबाई एंटी करप्शन जे खातनि तहत क़ाइमु कया वेंदा। नवनि इदारनि में ख़ुसूसी प्रोसिक्यूटर्स बि भर्ती कया वेंदा। शर्त पूरा करे रिपोर्ट FATF खे पेश कई वेंदी जंहिं बाद पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां कढण या न कढण बाबति फ़ैसिलो थींदो। अफगानिस्तान के गादी वारे शहर काबुल में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी अफगान सदर अशरफ गनी से तफसीली मुलाकात। बरतानवी चीफ ऑफ डिफेंस जनरल निकोलस पेट्रिक भी मौजूद हो। ISBR मूजिब मुलाकात दौरान अफगान अमन अमल और गरियल दिलचस्पी वारन मामलों से गालियों कयूं वयूं।
सलामती ऐं दिफ़ा में सहकार, बॉर्डर मैनेजमेंट खे वधीक असराइतो बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो। आर्मी चीफ चयो त पुरअमन अफ़गानिस्तान जो मतिलबु पुरअमन ख़ितो पर ख़ासि करे पुरअमन पाकिस्तान आहे ऐं पाकिस्तान सदाईं अफ़गाननि जी क़यादत में अफ़गान मुफ़ाहिमती अमल जी हिमायत कंदो रहंदो। अफ़गान सदर अशरफ गनी लाभाइती ॻाल्हि ॿोल करण ते आर्मी चीफ जा थोरा मञिया ऐं अफ़गान मुफ़ाहिमती अमल में पाकिस्तान जे मस्बत किरदार जी वाखाण बि कई। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर पाकिस्तानी इमरान ख़ान जी तब्दीली जी क़ीमत अदा करे रहियो आहे। कर्ज़ जो पैसो करप्शन जे वर चढ़ंदो रहंदो त आम माण्हू महांगाई भोगींदो रहंदो। बिलावल चयो त सऊदी अरब खे $3 अरब जो कर्ज़ वापसि ॾियण लाइ चीन खां कर्ज़ वरितो वियो। हाणे हुकूमत में एतिरी सघ नाहे त चीन खे सीपेक जूं रहतूं वापसि करे सघे। पीपल्स पार्टी पीडीएम खां धार नाहे थी। पीडीएम जे कुझु दोस्तनि गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे गैर मुनासिब तरीक़े सां वज़ाहत घुरी। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त मौलाना फज़ल रहमान जेका ॻाल्हि कई उहा इंतिहाई गैर मुनासिब हुई। पीपल्स पार्टी पंहिंजी ज़िम्मेवारी खां कंहिं बि सूरत में पोइ ते न हटंदी, पर असां मुख़ालिफ़नि लाइ बि ॻाल्हियुनि जा दर बंदि नाहियूं कंदा। कमर ज़मान कायरा चयो त शहबाज़ शरीफ़ वॾो वज़ीर हुअण दौरान बि इलाज करण लाइ परॾे वेंदो रहियो आहे। हू अञा बीमार आहे। इजाज़त मिलण बावजूदि खेसि परॾे वञण खां रोकणु मुनासिब नाहे। एक्शन तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। FIR बि थी, गिरफ़्तारियूं बि थियूं। SHO खे सस्पेंड कयो वियो, मुख़्तियार कार खे सस्पेंड कयो वियो, AC खे हटायो वियो ऐं अञा वधीक उन ते कार्रवाई थींदी। तव्हांखे यकीन थो ॾियारायां त जेके असांजा हिते मुक़ामी माण्हू आहिनि, जेके असांजूं वसंदियूं आहिनि, उन्हनि खे मुकमल तौर ते तहफ़ुज़ ॾींदासीं। कंहिंसां नाइंसाफ़ी न थींदी, ज़्यादती न थींदी ऐं ईअं थी नथो सघे त असांजा जेके लोकल ऐं मुक़ामी माण्हू आहिनि उन्हनि सां कोई ज़्यादती करे। रिपोर्ट कुझु अची वई आहे इब्तिदाई तौर ते, पर मुफ़सिल रिपोर्ट अञा अचणी आहे, जंहिंमें जेको रोड ते जेको डचो थियो हुयो उहो इहे ज़मीन सरकारी ज़मीन आहे, जेका रोड वारी ज़मीन आहे। कंहिंखे बि इहा इजाज़त न ॾिबी त उहे ॻोठाणनि खे उतो लॾाइनि या उन्हनि जे ख़िलाफ़ कोई एक्शन कनि। कोई शेल्टर बिलावल हाउस का बैरिया टाउन को होता तो न ये FIR होती, न गिरफ्तारियां होती, न ये एक्शन होता। तो ये इसमें किसी किस्म की कोई सदाकत नहीं है और ये सिर्फ एक प्रोपोगेंडा और इल्ज़ाम तराशियां हैं। बहरिया टाउन खे बिलावल हाउस जो शेल्टर हुजे हा त एक्शन न खणूं हा। अहिड़ियूं ॻाल्हियूं सिंध हुकूमत ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जो हिसो आहिनि। सिंध समाउ वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मक़ामी माण्हुनि जी शिकायतुनि ते हुकूमती अमलदारनि खे हटायो वियो ऐं ॻोठनि ते चढ़ायुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। बहरिया टाउन मामले जी शुरूआती जांच रिपोर्ट अची वई आहे। तफ़सीली जांच रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। मक़ामी वसंदनि खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो ऐं कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थींदी। ये ख़त सोशल मीडिया के थ्रू हमारे सबके नॉलेज में आया था। उसके बाद इसकी तफसीलात हमने देखी। नौकरियां, ट्रांसफ़र पोस्टिंग ये नैब के दायरे कार में नहीं आता। ये बिल्कुल ही गैर कानूनी ख़त नैब की जानिब से लिखा गया है। कंसिडर्ड व्यू है कि एक ऐसी चीज़ है जो कि किसी अफसर ने नैब के नीचे लेवल पे अपने इख्तियारात का नाजायज़ इस्तेमाल करते हुए इस ख़त को लिखा है। छुट्टियों के बाद इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट अपना प्रॉपर लाएमल इस हवाले से तैयार करेगी। चेयरमैन नैब से ये रिक्वेस्ट करेंगे कि वो इस चीज़ का नोटिस लें और इसकी इंक्वायरी करें कि आया ये लेटर जो है उनके इल्म में लाए बगैर निकाला गया है या वो उनको इस बात की इल्म था। मुझे पूरा यकीन है कि चेयरमैन नैब को इस लेटर के बारे में ब्रीफ नहीं किया गया होगा, क्योंकि ये बिल्कुल इलीगल और गैर आइनी तौर पर है और इसकी हम शदीद मजम्मत करते हैं और उस पर प्रोटेस्ट करते हैं। कराची ऐं हैदराबाद में मुक़रर सरकारी मुलाज़मनि जा तफ़सील तलब करण बाबति नैब जे ख़त जो सोशल मीडिया ज़रिए पतो पियो। बाद में तफ़सीलुनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध हुकूमत नैब जो ख़त गैर आइनी करार ॾेई छॾियो। नैब चेयरमैन खां नोटिस वठी जांच कराइण जो मुतालबो।
सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त नैब खे सरकारी मुलाज़मनि जी भर्तियुनि बदिलियुनि ऐं मुक़ररनि बाबति जांच जो को बि इख्तियार न आहे। नैब जे अमलदार इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे ख़त लिखियो आहे। ईद जी मोकलुनि बाद लाहिया अमल जोड़ियो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त पक अथऊं त ख़त बाबति नैब चेयरमैन खे अॻुवाट आगाह न कयो वियो। नैब चेयरमैन नोटिस वठी ऐं जांच कराए त कहिड़े अमलदार खे ॼाण ॾियणु बिना ख़त लिखियो गैर आइनी नोटिस जी मज़म्मत कंदे एहतजाज कयूं था। सिंध पुलिस में वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं। सिंध सरकार कराची पुलिस जो सरबराह तब्दील करे छॾियो। एडिशनल IG कराची गुलाम नबी मेमून खे हटाए संदसि जाइ ते याकूब मिनहास खे मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी। गुलाम नबी मेमून एडिशनल IG स्पेशल ब्रांच मुक़रर। उमरकोट जे SSP शाहजहां पठान खे हटाए संदसि जाइ ते मुख्तियार ख़ासखेली खे SSP उमरकोट मुक़रर कयो वियो। शाहजहां पठान खे कोरंगी में SSP मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी। हैदराबाद वेझो अणॼातल माण्हुनि जो ट्रेन ते पथराउ। इंजन जो शीशो टुटण सां गॾु ड्राइवर बि ज़ख़्मी। इंजन जो शीशो टुटण सबबि ट्रेन सफ़र लाइ अनफिट करार। रेलवे ज़रियनि मूजिबि कराची खां लाहौर वेंदड़ ज़खरिया एक्सप्रेस ते पथराउ कयो वियो। ज़ख़्मी ड्राइवर मुजीबुर रहमान खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुतबादिल इंजन फ़ाहम करे ट्रेन खे मंज़िल तरफ़ रवानो कयो वेंदो। खैरपुर में पुलिस पारां कारोबार बंदि कराइण दौरान छिकताण। दुकान खुलियल रखण तां दुकानदारनि खे गिरफ़्तार करण बाद पुलिस अहलकार ऐं वापारी हथे पइजी विया। मछरियल माण्हुनि गिरफ़्तार दुकानदारनि खे छॾाए वरितो। शहर जे अक्सर इलाइक़नि में लॉकडाउन जी भञकड़ी। राति देर ताईं कारोबार खुलियल रहियो। SOPs मुकमल तौर नज़रअंदाज़। इसराइली फ़ौज जी गज़ा जी पटी ते रहायशी इलाइक़नि ते गोलाबारी। 3 ॿारनि सूधो 9 फ़लस्तीनी शहीद। मस्जिद अक्सा जे अहाते में हथें ख़ाली फ़लस्तीनियुनि ते फायरिंग। ॻोढ़ा आणींदड़ गैस जी शेलिंग। वाटर कैनन जो बि इस्तेमालु। जुमे खां जारी इसराइली ज़ुल्म जे नतीजे में हेल ताईं 700 खां वधीक फ़लस्तीनी ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज हथां गिरफ़्तार फ़लस्तीनी नारी मरियम जी वीडियो मशहूर थी वई। वीडियो में गिरफ़्तारी दौरान नारी खिलंदी रहे थी। नारी चयो त नथा चाहियूं त फ़लस्तीनी ॿार ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारनि। मुंहिंजी ऑफिस बंदि करे छॾियऊं और जो कोन आहे मुंहिंजी ईमेल ब्लॉक करे छॾियऊं। मूं ते इल्ज़ाम हया विया त हुसैन सिद्दीकी जेको आहे क्रिमिनल माइंडेड माण्हू आहे। सॉरी टू से उन्हनि खे मां इहो वरी चवंदुमि त प्रोफेशनल लैंग्वेज इस्तेमालु कयो, पर्सनल लैंग्वेज इस्तेमालु न कयो। जेको हिकिड़ो माण्हू हेॾी वॾी कमेटी विहारे, इलीगल कमेटी SP खे विहारे धमकाए छोकिरीअ खे चवे त तूं हिन जे लाइ हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे तूं बयानु ॾे। हालांकि हिन कमेटीअ में उहो छोकिरी उथी बि SP जे साम्हूं हुन इहे लफ़्ज़ चया त मूंखे हीउ माण्हू चवे थो हुसैन सिद्दीकी लाइ तूं उनजे ख़िलाफ़ु बयानु ॾे। कुझु अहिड़ा चापलूस मेंबर जेके हुया उथी बीह रहिया ऐं उथी उन्हनि रड़ियूं करणु शुरू कयूं। मां डिमांड थो कयां हिन वक़्तु जेका वीडियो ठाही अथऊं अलाह करे उहो कटिनि न ऐं ईअं ई पूरी एज़ इट इज़ ॾेखारनि त उन में सभु ज़ाहिर थी वेंदो। हिकिड़ो छोकिरो हिकिड़ी छोकिरी बाथरूम में पकता विया। कमेटी डिसिप्लिनरी कमेटी उन्हनि खे किक आउट करे छॾियो ऐं उहे वरी उन्हनि जी एडमिशन थी वई। एडमिशन न थियणी वरी उहा लीगल एडमिशन थी वई। उन्हनि कोर्सिस कयो, उन्हनि एग्ज़ाम बि ॾिना। IBA जी पूरी हिस्ट्रीअ में उहे ताक़तवर मतिलबु ऑफिशियल्स जेके ॿाहिरि वेठा आहिनि ऐं ॿुधनि था मथां मूंखे गोली हणी वठनि ते उन्हनि खे हिते एंट्री कराई। IBA जे डिप्टी डायरेक्टर HR ऐं अॻूणे VC निसार सिद्दीकी जे पुट तरफ़ां रजिस्ट्रार ज़ाहिद खंड जा इल्ज़ाम रद्द। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाइण दौरान हुसैन सिद्दीकी जा अहम इंकशाफ। हुसैन सिद्दीकी चयो आहे त IBA जे हिक अमलदार जी ज़ाल ऐं साली खे जाली डोमिसाइल ज़रिए भर्ती कयो वियो। निसार सिद्दीकी ज़ाब्तनि जी भञकड़ियुनि ते बेदख़ल कयल हिकु शागिर्द ऐं शागिर्दियाणी खे बेदख़ल कयो पर संदसि लाॾाणे बासर शख़्सियत ॿीहर दाख़िला कराए छॾी। रजिस्ट्रार ज़ाहिद खंड जाली कमेटी ज़रिए बकावर सूमरो खे धमकियूं ॾिनियूं त मुंहिंजे ख़िलाफ़ु बयानु ॾे। कमेटी वीडियो में उथारियल मसइलनि बदिरां असां ख़िलाफ़ु जांच शुरू करे छॾी। हुसैन सिद्दीकी बकावर सूमरो खां कमेटी जी पुछाणी वारी वीडियो मंज़र आम ते आणण जो मुतालबो कंदे चयो आहे त एहतजाजी वीडियो में उथारियल मसइलनि ऐं गैर क़ानूनी कमेटी जे मामले जी अदालती जांच कराई वञे सभु कुझु ज़ाहिर थी वेंदो।
रोड़ी कैनाल में 50 सैकड़ों खोट सबब पानी की बाराबंदी कई भी है। चीफ इंजीनियर आपाशी सखर बेराज सैयद सरदार अली शाह नोटिफिकेशन जारी करे छड़ियो। नोटिफिकेशन मूजिब 11 मई का 18 मई ताईं आपाशी रोड़ी डिवीजन जूं दाद लुंडकी बुचेरो दर्स नूरपुर मोविचानी ऐं दौलतपुर शाखूं बंद रहंदियूं। 18 मई का 25 मई ताईं जिसकानी शाख मेघलो शाख फुल शाख नथा डेठा शाख भी बंद रहंदियूं। सिंध में कोरोना की पकेट में बाद कराची हैदराबाद और सखर में एक डॉक्टर समेत 6 ॼणा फौत। कराची में कंडियारो वासी डॉक्टर अकबर अली घांगरो फौत। हैदराबाद में वधीक 4 मरीजन दम दन्यो। सखर में वधीक 1 मरीज फौत। सूबे में कोरोना लॉकडाउन और SOPs नज़रअंदाज। केतरन ही ॿियनि शहरनि जी बाज़ारुनि में रश। हैदराबाद में इंतजामिया शालीमार मार्केट में 20 दुकान सील कराए छॾिया। जाती में भी 13 दुकान सील कया विया। ईद लाइ अबाणे पडन ॾांहुं वींदड़नि जी रेलवे स्टेशन ते रश। ईद उल फितर दौरान वैक्सीनेशन सेंटर ॿ ॾींहं बंद रहंदा। कराची एक्सपो सेंटर में कायम वैक्सीनेशन सेंटर में शहरनि जो वॾो अंग वैक्सीन लगाइण लाइ पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबे में रोज़ानो जी बुनियाद ते 1 लख वैक्सीन लगाइण जी हिदायत करे छॾी। टनो मस्ती वेझो मज़दा जो मोटरसाइकिल के टक्कर। ASI अब्दुल कादिर मेमून अदिल जो शिकार 1 ॼणो गुलशाद अबड़ो सख्त ज़ख्मी खेसि नाज़ुक हालत में सिविल अस्पताल ख़ैरपुर रेफर कयो वियो। टंडो लहियार जे इलाइक़े झन्नो मरीज रहवासी 2 मासूम भाइर जमनाऊ गाह में बुॾी विया। टोबन 12 वरनि जे कृष्ण मेघवाड़ जो लाश हथ करे वरितो। ऊंध थियण सबब 11 सालनि जो झांवर मेघवाड़ हथ न आयो। घोटकी भरिसां 14 वरनि जो नींगर अब्दुल करीम अहमान बि बुॾी फौत थी वियो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारा टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।